एक दवार दिल जा न बूट बा तूं भले हली आ बलुड़का आला तॾहिं बि हूंदा मतां चई त आजियां न थी। वाह सरदारा उन महबूब उन प्रिय उन प्यारे उन कदावर शख्सियत जेको सैयद आज़म जो जंहिं बशीर ख़ान सां गॾु पहिरें पंध लांघ मार्च जा सफ़र कया ऐं हक़ ऐं सच जो अलम जेको आहे अॼु बि हुन जे हथ में आहे। जॾहिं बि हुनखे सॾु थो कजे केर बि सॾु थो करे त मूंखे फ़ोन कंदो आहे अचो त हलूं वकीला हलूं अवाज थर में ॿार जेके उहे शहीद थी विया आहिनि बुख में बुख हड़ताल में। त हीअ जेका हिन जी जदोजहद आहे हौसलो आहे हिम्मत आहे उन असां में हिकिड़ी सघ पैदा कई आहे। असां सभिनी दोस्तनि खे रहमतुल्ला खे मूंखे ॿियनि दोस्तनि खे हिन सॼे सिस्टम में इंजन जो जेको गाॾे जो ई सिंध सां गॾु पंहिंजे ज़िले जे अंदरि रहमतुल्ला वेठो आहे रहमतुल्ला सां गॾु तइलीमी मार्च कया स्कूलनि लाइ जदोजहद हलाई ॿियनि मुख़्तलिफ़ मसइलनि ते कहिड़ो मसइलो कोन्हे जंहिं ते रशीद ॾिठो अॻियां न हुजे। उन करे हिकु अहिड़ो माण्हू आहे जंहिंजी दिलि हाला मटियारी ज़िले जे माण्हुनि सां गॾु धड़के ऐं हुननि जा जॾहिं ॾुख अहंज ईज़ा ॾिसे थो त हीअ तकलीफ़ में गुज़ारे थो। भाऊ रजब शाहिद आहे रजब जॾहिं असांखे हितां सॾींदो आहे पब्लिक स्कूल जी हालत कहिड़ी आहे सूफ़ी यूनिवर्सिटी जेको हेतिरो अरसो थियो आहे उन जी हालत कहिड़ी आहे त हीअ सभु इशू ज़िले जा आहिनि ऐं उन लाइ हीअ शख़्स जेको आहे त जदोजहद कजे उन लाइ महिनत कजे हीअ कंहिंजो बि सॾु हुजे सॾु सुञाणी प्रिय जो छो त हीअ लतीफ़ जो त आशिक़ु आहे सो हे लतीफ़ जे उन शहर ते अमल कंदो आहे त सॾु सुञाणी प्रिय जो वांगी जे न वरनि त पुॼाड़ो खे कनि कूड़ी दवा दोस्तीअ त हिन माण्हू जी कूड़ी दवा आहे उन ॾींहुं ही ख़ुशहाल भील वारा वेठा आहिनि मूंखे चयईं त ही साम्राजी ऐं इंसान दुश्मन माण्हू असांजे सॼनि जे सफ़र कंदड़ हिन धरतीअ जे धणनि खे हिते बेदख़ल करण आया आहिनि ऐं तव्हां अचो जिते बि दाह थी थिए जिते बि ज़ुल्म थो थिए उते रशीद ॾिठो पहुचे ऐं उहो साबित करे ॾेखारी उन्हनि माण्हुनि सां गॾु बीठो ऐं उन्हनि जी मालिकी कई। उन करे असांजो फ़र्ज़ु थो थिए त हिकु अहिड़ो माण्हू ज़ाहिरी आहे हिनखे घर पाए ॿार पाइनि बच्चा पाइनि ज़िंदगी पाए पर जीअं संदसि सालो चई वियो त घर खे टाइम घटि माण्हुनि खे टाइम वधीक छो त हिन जी मोहबत माण्हुनि सां आहे हिन जी उनसियत माण्हुनि सां आहे हीअ उनखे पंहिंजो महबूब सम्झे इश्क जेको आहे उहो टिनि लफ़्ज़नि जो आहे मजबूब आहे पर इश्क क़ुर्बानी कहिड़ी थो घुरे इश्क नाहे रांदि जो खेॾनि गभरू सिसी नेज़े पांद उछल त अंधर हिन उहो इश्क कयो ऐं इश्क में पची लाल थियो आहे उन करे अहिड़ियूं किरदार जंहिंजो बेलूस ज़िंदगी हुजे ऐं पंहिंजी ज़िंदगी माण्हुनि लाइ वक़ुफ़ करे छॾे उन माण्हूअ जी अॼु सालगिरह आहे सालगिरह रुॻो ॼमण जो ॾींहुं न आहे सालगिरह रुॻो केक कटण जो ॾींहुं न आहे पर हीअ सालगिरह वचन वचाइण जो ॾींहुं आहे पंहिंजे ॿारनि सां पंहिंजे धरतीअ सां पंहिंजे क़ौम सां ऐं उहो अॼु हिन वचायो असांजे मोहबतुनि जो मर्कज़ रशीद थो छो आहे त हू सिंध सां मोहबत करे थो हू हिन धरतीअ सां मोहबत करे थो अहिड़े जे कारण कोछड़नि सां मोहबत करे थो छो त हीअ सिंधी आहे महबूब आहे जॾहिं मोहबत जो महवर पंहिंजा हुजनि त उन जे अॻियां दीवार उन जे अॻियां लकीरूं ख़तमु थी उन करे रशीद जी जदोजहद रशीद जी जाखोड़ समाजल आहे ऐं हीअ जेको प्रोग्रेस अलायंस खे जेको मूवमेंट में आणण में हिन जो वॾो रोल आहे ऐं अॼु दोस्त वेठा आहिनि असांजा प्रोग्रेस अलायंस जा ऐं ॿ टे चंद वॾी दिली तकलीफ़ चंद गुज़ारिशूं कंदुसि त जेकॾहिं
तव्हां दोस्त वाकई तब्दीली चाहियो था, वाकई हिते मूवमेंट चाहियो था, त पहिरें नंबर ते साईं नसीर साहब वेठो आहे, साईं मूसो वेठो आहे ऐं ॿिया दोस्त प्रोग्रेस सदस्य वेठा आहिनि। वकील जी टीम ठाहियो, न त ही जेके तव्हां जूं जदोजहदूं हे ॻाल्हियूं फिज़ूल आहिनि। वकील जी टीम ठाहियो, हाणे जदोजहद जा टूल ऐं गस जेके तरीक़ा रिज़ल्ट वारा हुजनि उहे वठो। वकील जी टीम तव्हांजी हुजे, छो त मुस्तक़बिल में जेकॾहिं तव्हांखे वाकई पॉलिटिक्स करणी न आहे त मड़ी लस्त सां वठणी आहे त ठीकु आहे, पर जेकॾहिं तव्हां सीरियस आहियो सियासत जे लाइ त वकीलनि जी टीम ठाहियो, टिनी तहलकनि में ऑफिसूं ठाहियो, प्रोग्रेस अलायंस जी ग्रास रूट लेवल ते ऑर्गेनाइजेशन कयो ऐं पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कयो, इदारनि जी मालिकी कयो। जीअं असांजो दोस्त रहमतुल्ला हिकिड़ो फ़र्दो इस्लामाबाद जे ऐवाननि ताईं सिंध जो केस तइलीम में पहुचाई, छा असां सभु दोस्त गॾिजी हिन ज़िले लाइ कुझु न करे सघूं? कदम खणण जी ज़रूरत आहे, कदम तई खणो, पाण ईंदुमि होत पर कुझु आऊं भॼ भरी थिया, मतां चए बलोच हिन कमीने मां की न जेकॾहिं सही डायरेक्शन में तई सियासत कंदो, छो त सियासत निवड़त जो नालो आहे, सियासत सहब जो नालो आहे, सियासत मोहब्बत जो नालो आहे, सियासत भाईचारे जो नालो आहे, सियासत आकड़ ॿिए खे टोणा ऐं पीणा हणण जो नालो न आहे। ऐं ॿुधाए छॾिया, जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे तव्हां तानू आहियो, तुनको आहियो, उहो मरी वेंदो, तव्हां सां कोन ठहंदो, बंदूक जो घाव छुटी वेंदो आहे, पर ताना तुनका कोन छुटंदा। इन करे पंहिंजी ॿोली, पंहिंजो एटीट्यूड अहिड़ो रखो जो जीअं चकबक हूंदो आहे उन शइ डोड़ंदी ईंदी आहे, ईअं तव्हां डोड़ंदी। त लीडरशिप जेका हूंदी आहे, जे वणु हूंदो आहे, वॾो वणु हूंदो आहे, उहो उस वसंदो आहे, सर्दी वसंदो आहे, भितर वसंदो आहे, पर जेको हुनजे हेठां वेंदो आहे उनजी छां क्षमा हूंदी आहे, क्षमा जॾहिं ईंदी आहे। हिन ग़रीब माण्हुनि खे लुटियो आहे, घुरियो आहे, जंहिं लाइ लतीफ़ चयो आहे, ॾोर जॾहिं इहो हथु करे ॾोर ॿधी आहे थार, कौड़े लख हज़ार ऐं ॾूंद अदा कया, त उन प्रोग्रेस अलायंस खे उहो रोशनी जो कहिड़ो करे ऐं उहा हिकमत प्लानिंग करणी पवंदी। तो आउं इलाही ॻाल्हायो आहे, रशीद त असांजो अहिड़ो दोस्त आहे जो असीं तक़रीबन राति ॾींहुं गॾु हूंदा आहियूं हर मसइले में, पर ॻाल्हाइण वारो ई आहे जिते किथे। उन में रहमतुल्ला आहे, ऐं ईअं सम्झो त अनऑफिशियल असांजी हिकिड़ी टीम आहे जेके कोशिशि कंदा आहियूं, डिस्कस कंदा आहियूं त हिन ज़िले जे अंदरि कीअं तब्दीली आहियूं, छा करियूं। पोइ इहे असांजा जेके वॾा आहिनि, हकीम मोहम्मद वारा, साईं नसीर साहब वारा, साईं फता साहिब वारा, मूसा वारा दोस्त, इन्हनि खां बि रहनुमाई वठी त असांजो कमु आहे त सही नमूने सां जदोजहद करणु। अॼु जनम ॾींहं ते आउं दोस्त जो दुआऊं कयां ऐं उमेद थो कयां त हिन जेको सचाई, अवरचाई, मोहब्बत ऐं प्यार सां सफ़र कयो आहे, उहो सफ़र जारी रहंदो जेसीं ताईं हिन धरतीअ ते कारी लाट ऐं बाट रहंदी, त असांजी जदोजहद जारी रहंदी। मां चाहियां थो हिन धरतीअ ते को कारो नाणो की न हुजे, मां चाहियां थो हिन धरतीअ ते को कारो नाणो की न हुजे, हिते माण्हू सभु आज़ादु हुजनि, को जेल ऐं ठाणो की न।